मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सही फजर जी आज़ान खां पोइ फौरी तौर नमाज़ पढ़ण कीअं आहे? काफ़ी औरतूं फजर जी आज़ान खां अधु कलाक खां पोइ नमाज़ पढ़ंदियूं आहिनि, इहो अमल कीअं आहे? अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रहणु खपे, जॾहिं बि कंहिं नमाज़ जी आज़ान थी आहे या वक़्तु दाख़िल थियो आहे त वक़्तु दाख़िल थियण सां ई आज़ान थियण सां ई आज़ान खां पोइ फौरी तौर जेकॾहिं नमाज़ पढ़ो था नमाज़ थी वेंदी। नमाज़ हिकिड़े क़िस्म जो ऐलान आहे त हिन टाइम फजर जो टाइम स्टार्ट आहे, हिन टाइम मग़रिब जो टाइम स्टार्ट आहे, इशा जो हिन टाइम इशा जो टाइम शुरू आहे। आज़ान खां फौरी टाइम बाद में जेकॾहिं कोई बंदो काॾे ट्रेवल थो करे, का औरत घर में कमकार करे थी, चए थी आज़ान खां पोइ मां फौरी टाइम फजर जी नमाज़ पढ़ां, त बिल्कुलु उहा पढ़ी सघे थी। हालांकि औरतुनि जे बारे में हुकुम बि इहो ई आहे त अल्लाह जे नबी औरतुनि खे हुकुम ॾिनो त तव्हां अंधेरी में नमाज़ पढ़ो। अंधेरी में औरतुनि जे लाइ नमाज़ पढ़णु फजर जी मुस्तहब अमल आहे। मर्दनि जे लाइ रोशनी करे नमाज़ पढ़णु मुस्तहब अमल आहे। छाजे करे अंधेरी में औरत नमाज़ पढ़ंदी, उनजे पर्दे जो इंतिहाई घणो इतमाम थींदो। तमामु मुस्लमान पाण में ॿाहिरि गॾु रहंदा आहिनि त औरत हाणे जॾहिं वुज़ू कंदी नेठि पंहिंजी ॿाहुनि खे मथे करे, हा साईं, रो मथे ते पाए, जिस्म जो कुझु हिसो ज़ाहिर थींदो आहे, पर इहा औरत अंधेरी में जॾहिं नमाज़ पढ़ंदी फजर जी त इंशाअल्लाह नज़र कंहिं क़िस्म जो कोई न पवंदी।